नाज़रीन, हैदराबाद के मेन वाधुआ रोड ते कायम NICVD में इलाज जो मुफ्त सहूलतूं मुहैया कयूं वञनि थियूं, जिथे न रुगो हैदराबाद पर भरपासे के इलाइक़नि मां बि दिल जा सभई मरीज़ रोज़ानो मुफ्त इलाज करण लाइ पहुचनि था। उन हवाले सां पेश आहे हैदराबाद मां सलीम अलाह जी हीअ रिपोर्ट। हैदराबाद के कौमी तक NA 218 PS 60 में जडे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 2017 में NICVD जो इफ्तिदा कयो त माण्हुनि पारां तमाम घणी खुशी जो इज़हार कयो वियो, छो जो दिल जी बीमारियुनि जो ख़र्च लखनि में अचे थो, पर हिन NICVD में इहो समूरो इलाज मुफ्त में कयो वञे थो। हिते न सिर्फ हैदराबाद, जामशोरो, दादू, उमरकोट, मीरपुर ख़ास समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मरीज़ अचनि था। इलाज लाइ ईंदड़ शहरनि जो चवणु आहे त NICVD बहितरीन इदारो आहे जिते जदीद मशीनरी सां मरीज़नि जो मुफ्त में इलाज कयो वञे थो। सर असां टंडो आदम खां आहियूं। पेशेंट आहे तव्हांजो? जी हा। छा थियो अथनि? हार्ट अटैक थियो आहे। अच्छा, कीअं आहिनि हिते NICVD में सहूलियतूं? माशाल्लाह सुठियूं आहिनि, प्राइवेट खां बि सुठियूं आहिनि। हिते लुक आफ्टर सुठी आहे, इलाज बि सुठो आहे, ग़रीब खे फर्स्ट एड सुठो मिले थो। छाकाणि त ॿिए हंधि त इहो इलाज जेको आहे न घटि में घटि 15 खां 20 लख रुपए जा जेको हिते मुफ़्त में थिए। साईं मां सांगड़ मां मरीज़ आहे तव्हांजो हिते? हाँ बिल्कुलु मरीज़। सूरत हाल हिते वाला NICVD में? माशाल्लाह सुठी आहे, बहितरीन आहे, सुठी सहूलियतूं आहिनि, फर्स्ट क्लास आहिनि, सफ़ाई बि सही आहे, पेशेंट ॾाढो सुठे तरीक़े सां चेकअप थिए थो, फर्स्ट क्लास, मुतमइन आहियूं साईं असां। तव्हांजो को ख़र्च वग़ैरह आयो आहे हिते? न सर, को खर्च कोन आयो माशाल्लाह, को भी रुपयो भी खर्च ना आयो। आपका पेशेंट है यहाँ पे? जी पेशेंट है। क्या सूरत हाल है यहाँ पे NICVD में? सूरत हाल बहुत अच्छी है, कल आए थे, बड़ा अच्छा रिस्पांस मिला है और डिस्चार्ज भी कर रहे हैं, बड़ी अच्छी सहूलियत है। क्या क्या सहूलतें हैं, और अगर यही इलाज आप बाहर करवाते तो कितना खर्चा आता? एस्टीमेट इस काम में लगाया था तकरीबन 4-4.5 लाख रुपए आ रहा था, यहाँ फ्री ऑफ कॉस्ट 1 रुपया तक नहीं लगाया। सहूलत भी बड़ी अच्छी है, बड़ा रिस्पांस दिया डॉक्टर। अच्छा, मरीज आ? जी मरीज़ आ। किया सूरत हाल NICVD में? बिल्कुल सुठी सूरत हाल है, इलाज सुठो तो हले, हर शे सहूलत है, अल्लाह शुक्र आहे, सब शे बेहतर आहे। यो इलाज जेकॾहिं तव्हां ॿाहिरि करायो आहे त अंदाज़न केतिरो ख़र्च थियो आहे तव्हांजो? सर थी वञे 2-3 लख थी वञे न, हाँ आराम सां थी वञे ख़र्च, पर अल्लाह शुक्र आहे हिते सभु सेट आहे। वॾियूं सहूलियतूं आहिनि, जेकॾहिं ॿाहिरि इलाज कराइजे हा त 5-6 लख रुपया ख़र्च थी वञे हा, पर हिते वॾियूं सहूलियतूं आहिनि, सभु शइ मिले थी हिते। साईं असां जो तालके कोट गुलाम मोहम्मद मीरपुर ज़िले में आया आहियूं, असांजो पेशेंट हिते एडमिट आहे, तक़रीबन 2-3 ॾींहं थी विया आहिनि। त जाम ई ज़बरदस्त इदारो आहे, माण्हुनि खे वॾो फैसिलिटेट करनि पिया, ऐं ग़रीब थोरे अमीर माण्हू ते हर माण्हू ते इलाज करण लाइ अचनि पिया। तमामु ज़बरदस्त स्टाफ आहे, माण्हुनि खे बिल्कुलु मुतमइन कनि था। असांजे पेशेंट खे माशाल्लाह हींअर 3 ॾींहं थिया आहिनि, ठीकु ठाक रिकवरी थी वई आहे। अगरि इहो ई इलाज माण्हू ॿाहिरि कराए त 4-5 लख रुपया एट ए टाइम माण्हू नथो भरे सघे। हीअ हर माण्हू लाइ भरणु ॾुखियो आहे। इन खां अलावा 112 जी सर्विस आहे, उहा बि जाम ज़बरदस्त सर्विस आहे। असांखे मीरपुर में असां कॉल कई, उन टाइम अची वेली ऐं फ्री ऑफ कास्ट असांखे हिते छॾे विया, चङी तरह 40-50 मिंटनि जे अंदरि हिते हिननि असांखे पुॼायो। इन खां अलावा ही जाम ज़बरदस्त इदारो आहे, ऐं अहिड़े क़िस्म जा इदारा हुजणु खपनि ताकी जेको आहे माण्हुनि खे जेको उन्हनि जा बुनियादी हक़ आहिनि तो उहे उन्हनि खे ताकी मिली सघनि। PP सरकार पारां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइमु कयल NICVD मुतलिक़ माण्हुनि जो चवणु आहे त इहो साराह जोॻो अमल आहे। कैमरामैन एजाज़ कोसो सां गॾु सलीम अला, मेहरान TV न्यूज़, हैदराबाद।